जंगशाई के नवाई इलाके कलरी के रिहायशी नौजवान ज़मीर जोखियों के कत्ल में मुलव्वस गिरफ्तार मुलजमान पर कार्रवाई न होने के खिलाफ वर्सा का मखली प्रेस क्लब पर एहतजाजी मुजाहरा किया गया। मुतासरा ख़ानदान ने कहा है कि हमारे नौजवान को ज़मीन के तनाज़े पर कत्ल करके लाश नहर में फेंक दी थी। कातलों के खिलाफ पुलिस कार्रवाई करने के बजाय मुलजमान को छुपाया गया है। उस मौके पर मुतासरा ख़ानदान के मसमात नज़ीरा मसमात अजरा जोखियों और वकील जोखियों ने वाश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा है कि लो यो है तो ज़मीन जो थोड़ा तकरार हो उन्हें ते मिलंदा रहंदा हुआ उन हेठि बि मुंहिंजो मिली मिली क़तल कयूं। उन ॾींहुं मूंखे सुबुह मां चई हो बहादुर त आउं तोखे मारे क़तल करे ॾींदुसि। पोइ मूं मिसकिन खे क़तल करे ॾिने पर मूंखे हाणे इंसाफ़ु खपे। मिसकिन खे डोड़ी जे वञे त लाश साॼो हुयो, क़तल कयूं पथर रखी फांसियूं ॾेई। बाबा मूंसे इंसाफ़ु करियो मिसकिन सी जो क़तल कयो असांजो पोइ जेल में बि वरी असांजो मुड़ुसु पिया हणनि। मामू सदोसि असांजो 20 सालें जो छोकिरो नंढड़ो दिलबर नालो आहे। उनखे एतिरो वाईंदो हूंदो, मैयूं चाढ़ींदो, पोइ उनखे कुॾाईंदो, उनखे खणंदो। असांखे इंसाफ़ु थी वियो वञे। पुलिस जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि, उन्हनि खे कुझु बि न टच करे सघिया आहिनि। अॼु सूधी हुनखे बाथरूम न थियणे, हुनखे वॾा पे खाराए थी सघे थो त असांखे नथी ख़बर पए त कंहिं बासर जो हथु आहे, जो वॾे माण्हुनि जो कंहिंजो हथु आहे, जंहिं असांखे ख़बर नथी पए। असीं जेॾीमहिल वञूं था असांखे पुलिस जेको त धका ॾेई मिलियो रहणी चाहिए। मुतासरा ख़ानदान ने आला हुकाम से मुतालबा किया है कि हमारे नौजवान के खून के साथ इंसाफ किया जाए। तनवीर अली, वाश न्यूज़, ठट्टा।